जी नाज़रीन, करमपुर मावा सां धरणे की खबर की आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर के गोठ मोरो रवासी चाचड़ बिरादरी पारां मुगवी नौजवान बशीर अहमद चाचड़ और निज़ामुद्दीन चाचड़ की बाज़ियाबी लाइ चाचड़ बिरादरी और इलाइक़े वासियुनि गुलाम यासीन चाचड़, बाबुल खान चाचड़, अनवर अली चाचड़ और ॿियनि जी अॻुवाणी में नापरकोट थाने की हद करमपुर लाड़ो इंडस हाईवे ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो आहे। मुज़ाहिरीन पारां मुगविन की तुर्त बाज़ियाबी लाइ सख़्त नारेबाज़ी कई पई वञे। जी नाज़रीन, करमपुर मां सां धरणे की खबर की आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर के गोठ मोरो रवासी चाचड़ बिरादरी पारां मुगवी नौजवान बशीर अहमद चाचड़ और निज़ामुद्दीन चाचड़ की बाज़ियाबी लाइ चाचड़ बिरादरी और इलाइक़े वासियुनि पारां गुलाम यासीन चाचड़, बाबुल खान चाचड़, अनवर अली चाचड़ ॿियनि जी अॻुवाणी में नापरकोट थाने की हद इंडस हाईवे करमपुर लाड़ो ब्लॉक करे टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ते धरणो हयो आहे। मुज़ाहिरीन पारां मुगविन की तुर्त बाज़ियाबी लाइ सख़्त नारेबाज़ी कई पई वञे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।